महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तरह बचपन खां वठी कंहिं बि उस्ताद वटि न पढ़िया हुया, कोई बि उस्ताद न हुयुनि। ऐं संदन जे दौर में वॾा वॾा फसीहुल लिसान बलीग माहिर शाइर मौजूद हुया, जेके दुनिया जी हर ॿोली खे मकोड़े सकोड़े अरबी में हिकु अहिड़ो शेर ठाहींदा हुआ जो पूरे शेरनि खे शिकस्त अची वेंदी, एॾी उन्हनि जे कलाम में फसाहत हूंदी हुई। क़ुरान मजीद जो नाज़िल थियो, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन क़ुरान मजीद के पंहिंजी ज़ुबान पाक मां ज़ाहिर फरमायो त हिकु त उहे तअजुब में पइजी विया त ही किथे पढ़ियल ई कोन्हे। ॾिठनि त क़ुरान मजीद खे हिकु हरफ़ खे बि मटण जी असां में ताक़त न आहे, वरी पढ़े बि उहो थो जेको ज़ाहिरी तरह कंहिं वटि पढ़ियल न आहे। पोइ बसि ॿियो बसि न पुॻो, उन्हनि चयो त ही फ़क़ति जादू आहे। ऐं हिकु ॻाल्हि इहा कयनि, ॿी ॻाल्हि इहा कयनि त हिन जो पंहिंजो मन घड़त कलाम आहे। अगरि इहा ॻाल्हि कनि पिया पंहिंजो मन घड़त कलाम आहे त बि फासनि पिया त ज़ाहिरी तरह पढ़ियल न आहे। पर जेकॾहिं चवनि पिया जादू आहे तॾहिं बि फासनि पिया, त जादूगर ख़ुदि हैरान थी पिया वञनि त जादू इन कलाम जे ज़रिए सां जादू जी त इहा तिरज़ ई न आहे। ऐं इन कशमकश में जॾहिं काफ़र मशकूक बणिजी विया, उन कशमकश में अल्लाह तबारक व तआला फरमायो त ए महबूब इन काफ़रनि खे चओ त जेकॾहिं ही मुंहिंजो मन घड़ियल था या जेकॾहिं ही जादू आहे त जेको मां ही किताब ज़ाहिर में तव्हांजे मुक़ाबले में आउं पढ़ियल बि ज़ाहिर में न आहियां, ज़ाहिर में अगरि जेकॾहिं मुंहिंजे ई तरफ़ खां मनसूब आहे त पोइ मैदान ऐं मुक़ाबले ते अचो। जेको क़ुरान मां आंदो आहे इन क़ुरान जे मिसल तव्हां बि कोई किताब आणे ॾेखारियो। चैलेंज थी वई, वॾी चैलेंज थी वई। पाण में मीटिंगूं कयनि, गॾिया त हाणे छा कयूं, हैरान थी विया। क़ुरान मजीद में चैलेंज अञा घटि कई वई। काफ़र जॾहिं किताब खे न जोड़े सघिया त क़ुरान मजीद में चैलेंज थी, मटी चैलेंज, उन में हल्काई थी। उहा कहिड़ी हल्काई? इहा थी अगरि जेकॾहिं तव्हां क़ुरान जे मिसल ला यातून बिमिस्ल हाज़ल क़ुरान, अगरि क़ुरान जे मिसल तव्हां का चीज़ नथा आणे सघो त पोइ क़ुरान मजीद जी सिर्फ़ु हिकिड़ी सूरत जे मिसल का सूरत आणियो। क़ुरान मजीद में 114 सूरतूं आहिनि। हुकुम थियो त हिकिड़ी सूरत जे मिसाल का सूरत आणियो, न आणे सघिया। वरी चैलेंज में घटिताई कई वई, चैलेंज मटाई वई। अगरि पूरी सूरत पेश नथा करे सघो त सिर्फ़ु 10 आयतूं हेड़ियूं जोड़े ॾेखारियो, सिर्फ़ु 10 आयतूं। घटिताई थींदी वई, 10 आयतुनि जी चैलेंज अची वई। अल्लाहु अकबर। जॾहिं काफ़र 10 आयतूं बि पेश न करे सघिया, कोई आम काफ़िर न, वॾी फ़साहत ऐं बलागत वारा पेश न करे सघिया, त क़ुरान मजीद में अञा चैलेंज हल्की कई वई। उहा कहिड़ी? अगरि तव्हां 10 आयतूं पेश नथा करे सघो त सिर्फ़ु हिकिड़ी आयत पेश करे ॾेखारियो, हिकिड़ी आयत। न चोटी जो उन्हनि ज़ोर लॻायो, क़ुरान जे मिसल हिकु आयत बि मुक़ाबले में न आणे सघिया। मां अर्ज़ कयमि त सभु मौजज़ा उन वक़्तु सहाबा ॾिठा। क़ुरान मजीद अहिड़ो मौजज़ो आहे तुंहिंजे असांजे विच में, मदीने वारे साईं जो अल्लाह जे तरफ़ खां। इहा चैलेंज फ़क़ति उन्हनि काफ़रनि खे नहीं, मुसलमानो कंहिंखे ख़्यालु थी सघे थो त अॼु जेको आहे सो, उन वक़्तु काफ़र कमज़ोर हुया, काफ़रनि खे को ताक़त वग़ैरह न हुई किताब लिखण जी वग़ैरह। उन खां बाद में हिन दौर में अल्लाह वॾी दुनिया खे काफ़रनि खे तरक़ी ॾिनी आहे। हिकु लम्हे में हेॾो परचो मिशन 1 मिंट में कढी थी वञे।
यानी छपाई एतिरी आसान थी वई आहे, हिकु लम्हे में हीअ किताब जुड़ी थो वञे। इहे सभु शयूं अल्लाह पाक इंसाननि खां ईजाद करायूं, पर क़ुर मजीद जी चैलेंज अॼु बि पूरे कुफ़र जे मथां इहो अल्लाह जे रसूल जो कर्ज़ आहे। त अगरि जेकॾहिं एॾी वॾी साइंसी ताक़त रखो था त पोइ अचो ऐं मुंहिंजे हिन क़ुर जे मुक़ाबले में जेको क़ुर 1400 साल पहिरियों मक्कतुल मुकर्रमा मदीने तैयबा में मुंहिंजे महबूब तव्हांजे अॻियां पेश कयो, अगरि जेकॾहिं उन वक़्तु वसाइल न हा त मां तव्हांखे वसाइल बि ॾियां थो, टेक्नोलॉजी ॾियां थो। ए काफ़िरो, अगरि दीन इस्लाम खे तव्हां पुॼणु चाहियो ऐं उनखे ग़लति तसवुरु करणु चाहियो था त ज़ाहिर में तव्हां ग़लति करे ॾेखारियो जो क़ुर जे मिसल का हिकिड़ी आयत बि पेश करे ॾेखारियो। पूरो कुफ़र कर्ज़ी आहे अल्लाह जे इन चैलेंज जो। एॾी तरक़ी जे बावजूदि हिकु आयत बि न जोड़े सघिया आहिनि। ही मोबाइलूं, इंटरनेट सभु कुझु काफ़िरनि जोड़ियो आहे। दीन जे ख़िलाफ़ु हर साज़िश काफ़िरनि कई आहे। ईअं न त को उन्हनि खां ॻाल्हि ई विसरी वई आहे। हर दौर में काफ़िरनि साज़िश कई आहे क़ुर मजीद जे ख़िलाफ़ु, ज़ेर जे ख़िलाफ़ु, ज़बर जे ख़िलाफ़ु, पेश जे ख़िलाफ़ु। अल्लाह अकबर, उहा साज़िश नाकाम वई आहे। अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जे घरनि में अहिड़ा मोती पैदा कया आहिनि जंहिंजे अंदरि वजूद में ज़ाहिर में ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, कपिड़ा लिबास फाटल आहे, पर उन्हनि जे वजूद में क़ुर मजीद अल्लाह ईअं महफ़ूज़ कयो आहे जो हिकु ज़बर जी बि कंहिंखे ज़रूरत न आहे। क़ुर मजीद इन्हनि जे सीननि में अल्लाह महफ़ूज़ कयो आहे। कुफ़र खे ज़रूरत ऐं ताक़त कोन्हे जो क़ुर जे हिकु हरफ़ खे बि तब्दील करे सघे। इहो मौजज़ो अथई मुसलमान मदीने वारे साईं जो। इहो मौजज़ो आहे महबूब मदीने वारे साईं जो, अज़ीम मौजज़ो आहे जो क़ुर जे मिसल काफ़िर अॼु बि को क़ुर किताब त दूर जी ॻाल्हि आहे, हिकु आयत बि न जोड़े सघिया आहिनि। इहो अज़ीम मौजज़ो क़ुर मजीद तो असांजे विच में मौजूदु आहे। ऐं जेसीं क़ुर हूंदो तेसीं ताईं क़यामत न ईंदी। क़ुर मजीद जॾहिं वापसि परवाज़ कंदो क़यामत, तॾहिं हिन जहान में ग़ालिब ईंदी। त सामईन हज़रात, मां अर्ज़ कयमि ख़त्मिल क़ुर जी महफ़िल आहे। इहो क़ुर मुस्तफ़ा जो अज़ीम मौजज़ो आहे। इहो अज़ीम मौजज़ो महबूब मदीने तैयबा मक्कतुल मुकर्रमा में चैलेंज करे ज़ाहिर फ़रमायो। अल्लाह अकबर, छो न उन मौजज़े जे ख़त्म थियण ते असां अल्लाह जो शुक्राने तौर ते ख़ुशबू मल्हायूं ऐं गॾु